है नाल ई ॾिसो असांजे हेल्थ डिपार्टमेंट जी। मां डॉक्टर इनामुल्लाह मेमून मेडिकल ऑफिसर RSC हिंगोर जा। इवनिंग शिफ्ट में मुंहिंजी ड्यूटी आहे। मां पंहिंजे स्टाफ सां गॾु, मुंहिंजो स्टाफ हिते बीठो आहे, स्टाफ सां गॾु बीठो आहे। हे अधु पॉइज़निंग जो केस आयो आहे RSC हिंगोर जा में। हिन वक़्तु न नॉर्मल सेलाइन मौजूदु आहे, न NG ट्यूब मौजूदु आहे जंहिंजे वसीले असां हुनजो स्टमक वॉश कयूं। ऐं उनखे अलावा नई ज़ाइलोकिन जेल मौजूदु आहे। नई का इमरजेंसी दवा आहे जेका असां हिन अधे खे जेको आहे सो जेको ज़हर पीआ आहे उनखे असां ॾियूं। हाणे मूंखे ॿुधायो त इन सिचुएशन में हिकु ऑन ड्यूटी डॉक्टर छा कंदो? असांखे IHS जे तरफ़ां छा थो मिले? कुझु बि कोन थो मिले। हे अधु ज़हर पीआ आहे, हाणे हिनखे मां छा ट्रीटमेंट ॾियां? मूंखे ॿुधायो। हिन जा मालिक त मूंसां विढ़ंदा न। त बराए महिरबानी कुझु शर्म हया धारियो, कुझु इंसानियत रखो पाण में। मरीज़नि जूं जानूं न वठो खुदारा। ऑन ड्यूटी डॉक्टर मां वेठो आहियां, मूं वटि का शइ कान्हे का त हिकु ज़हर पीतल शख़्स खे मां फर्स्ट एड को ॾेई सघां। लाचार बेसहारा वेठा आहियूं। ईअं ई दाऊं करे करे थकिजी पियो आहे। न DHO खैरपुर एक्शन थो वठे, न DM IHS एक्शन थो वठे। हाणे छोकिरे जा मालिक ॿाहिरि प्राइवेट स्टोर में दवाऊं वठण वञण लाइ विया आहिनि। हाणे जेसीं ताईं अचनि उहे मोटी घणो टाइम गुज़री वेंदो, पॉइज़न केतिरो हुनजो जज़ब थी वेंदो। अंधेर नगरी लॻी पई आहे। सॼा मुल्क जा इदारा तबाह करे छॾिया।